ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। दरिया सतलज में हेड इस्लाम वटि पाणीअ जी सतह में वाधी आहे। 83,000 बोर जो पाणी सुलेमान की खां हेड इस्लाम तरफ़ वधण लॻो आहे, जॾहिं त इम्कानी ॿोॾि सबबि भर पासे वारनि इलाइक़नि मां लॾ पलाण शुरू थी वई आहे। बावल नगर, चश्तियां, सुलेमान की में रिलीफ कैंपूं क़ाइमु कयूं वियूं आहिनि। अहम ख़बर खां वांखे आगाह कयूं पिया। दरिया सतलज में हेड इस्लाम वटि पाणी जी सतह में वाधि आहे। 83,000 बोर जो पाणी सुलेमान की खां हेड इस्लाम तरफ़ वधण लॻो आहे। इम्कानी ॿोॾि सबबि भर पासे वारनि इलाइक़नि मां लॾ पलाण शुरू कई वई आहे, जॾहिं त बावल नगर, चश्तियां ऐं सुलेमान की में रिलीफ कैंपूं क़ाइमु कयूं वियूं आहिनि। अहम ख़बर खां वांखे आगाह कयूं पिया। दरिया सतलज में हेड इस्लाम वटि पाणी जी सतह में वाधि आहे। 83,000 बोर जो पाणी सुलेमान की खां हेड इस्लाम तरफ़ वधण लॻो आहे। इम्कानी ॿोॾि सबबि भर पासे वारनि इलाइक़नि मां लॾ पलाण शुरू कई वई आहे। बावल नगर, चश्तियां ऐं सुलेमान की में रिलीफ कैंपूं क़ाइमु कयूं वियूं आहिनि।